मुझे शादी कराई है। मुझे आके भले आके छा मसलो चौथो एहतजाज करी बस मुझे घर आ रहा शादी नथा कराए हाँ मैं प्रेस क्लब ते पहुंची मैं एहतजाज किया छो शादी नथा कराइनि बस हाणे उन्हनि खे ख़बर हूंदी मुंहिंजी अमड़ बीमार लॻी पिया कहिड़े कमु करण वारो न आहे जिते जंहिंखे बहितर लॻे हुते मुंहिंजी शादी कराई वञे न पोइ तुंहिंजा माइट तुंहिंजी शादी छो कोन था कराइनि बस किथे रिश्तो कोन थो थिए इन करे तूं छा कंदो आहीं मां सेल्समैन आहे पाण सेल्समैन आहीं जी जी छा में जहाँ कंपनी में अच्छा जी घणो थो कमाई महीनो 15,000 मुंहिंजी पघार पोइ हथनि खे भला मेहंदी ईंदी आहे छो बस ईद जी ख़ुशी जे करे अमड़ खे ॾेखारे मां वेंदी आई अमड़ खे मेहंदी हणी ॾेखारी जी पोइ अमड़ तुंहिंजो माना कहिड़ा तुंहिंजा घर वारा केरु तुंहिंजा भाइर या केरु तुंहिंजो रिश्तो नथो कराए मुंहिंजा चाचे वारा आहिनि अच्छा। चाचो आहे मामो आहे तुंहिंजो पीउ कोन्हे छा न वालिद साहब गुज़ारे वियो अच्छा पोइ अमड़ तुंहिंजी अमड़ बीमार लॻी पिया हाणे कमु करे कान थी सघी हाणे तूं छा थो चवणु चाहीं मुंहिंजी शादी कराई आहे शादी तुंहिंजी कराई वञे जी जी अच्छा जेकर शादी तुंहिंजी न थी त पोइ पोइ मां पंहिंजे पाण खे मारींदुसि